हिसाब से तमाम तो हेड़ा फाउंडर वेठा आहिनि हिननि मूं तजवीज़ूं वठूं त जंहिंजा दोस्त चयो आहे त हिकिड़ा दोस्त पंहिंजे कमेटियूं ठाहिनि त कोई दोस्त अरीज़ नवीस आहिनि त उहे कमु कनि, कोई दोस्त सुठा सहाफ़ी आहिनि त उते ऑफिसरनि सां मिलनि, कोई सुठा दोस्त रैली में या हड़ताल में माना सुठनि दोस्तनि जा कुझु जथा ठाहिया वञनि जंहिंमें सभु दोस्त पंहिंजी ज़िम्मेवारियूं सम्झनि। जॾहिं हर माण्हू पंहिंजी ज़िम्मेवारी सम्झंदो न त उहा शइ उहा थी वेंदी। मां सम्झां थो त हेॾा सुठा क्रीम दोस्त वेठा आहिनि जो ईअं बैनर हथ में हुजनि ऐं वात ते पटियूं हुजनि त हाली जज जे साम्हूं बीहजनि, कोर्ट जे साम्हूं बीहजनि त शायदि असां छो न सम्झूं एहतियात। Surely believe that there is any mistake in the act. Now I will want to explain my own experience. Maybe any person get any knowledge. मां तव्हांखे पंहिंजो सहाफ़ती कैरियर जो हिकु ख़िदमत ॿुधाईंदुमि। असांजे सिविल हॉस्पिटल में एक्सरे, अल्ट्रासाउंड ऐं लेबोरेटरी टेस्टुनि जे लाइ पैसा वरिता वेंदा हुया। इन ते मां MSO मुनीर जोखे साहब रिटायर्ड कैप्टन हो। मां उन ॾे वियुसि, मां साईं तव्हांखे जेके रेट रखिया आहिनि त एक्सरे जो हेतिरो, लेबोरेटरी टेस्ट जो हिन जो हेतिरो, हिन जो हेतिरो, इहे तव्हांखे रेट कंहिं ॾिना? हेल्थ सेक्रेटरी ॾिना आहिनि, हेल्थ मिनिस्टर ॾिना आहिनि, चीफ मिनिस्टर ॾिना आहिनि, चीफ सेक्रेटरी ॾिना, कंहिं तव्हांखे इहे रेट ॾिना? त मुनीर जोखे साहब चयो भाई असां तव्हांखे जेको आहे इहो नोटिफिकेशन ॾींदासीं। मां ठीकु आहे। मां 10-15 चकर लॻाया पर उन नोटिफिकेशन हुजे वञनि न। मसला खड़ा थिया कि साईं जो हक़ीक़त है एहतिजाज करण सां हर शइ मिलंदी आहे। ये ना है तो एहतिजाज करण सां अगर का शइ न मिले तो गवर्नमेंट पूरी जी पूरी ताक़त हलाईंदी आहे एहतिजाज के रोकण लाइ, धरननि के रोकण लाइ। उहा छाजे लाइ ताक़त हलाईंदी आहे? छो ते रोडनि ते निकिरंदा, दुनिया में वावेला थींदी, पूरी दुनिया खे ख़बर पवंदी त हिन शहर जे अंदरि हे मसइलो आहे। ऐं हेठि लहण खां पोइ मुंहिंजा मूंसां वरी एहतिसाब थींदो, उनजे करे मां मेन मक़सद जी ॻाल्हि थो कयां। ऐं मां ॿाहूं ॿधी वरी तव्हांखे अर्ज़ु बि कयां थो त मतां मुंहिंजूं ॿ ॻाल्हियूं ॿुधी तव्हां दिलि शिकस्त था थी वञो। मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां थो, हिते साईं जन जो बि मां ॿुधो, साईं जन बि अल्ताफ़ साहब जन बि ॻाल्हियूं कयूं, सभिनी जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। इहो UC लेवल ते एप्लीकेशन बि खयव, 500 एप्लीकेशन तव्हां महीने में ॾिनियूं। सभिनी खां पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि ज़हन मां लाहे छॾियो, हे जेको साहब था कोठियो था, DC साहब, SP साहब, DIG साहब, साहब न असांजा नौकर। गवर्नमेंट कंहिं कई आहे? असां कई आहे। वोट असां ॾिनो आहे, गवर्नमेंट असांजी, हो असांजा नौकर। ॿाहूं ॿधी हुनजी ऑफिस में न वञूं। बेसिकली हो भेड़िया आहिनि हिन दौर जा यज़ीदन जंहिंजी बैत असां दिलि ऐं दिमाग़ सां करे चुका आहियूं। जेके अॼु सभिनी दोस्तनि ॻाल्हियूं रखियूं आहिनि उहे अव्हांजे साम्हूं आहिनि। जेतिरो बि तव्हांखे जेकॾहिं कोई दिलि शिकस्तियूं ॻाल्हियूं करे त उन्हनि खे पुठिते उछलाए करे अॻिते वधी करे उन्हनि ज़ालिमनि खे इहो पैगाम ॾियणो आहे त तव्हां केॾा बि ताक़तवर छो न हुजो, जेकॾहिं ही आवाम उथी पए त तव्हां असांजे साम्हूं कुझु न आहियो। कंहिं चवण वारे चयो हीअ कूक तिखी तीर खां, हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे, हीअ फूक थधी हीर खां ओथर खां तिखी आहे। वह मन जे मुक़ामनि में सुती पई आहे मगर जे हीअ क़ौम उथी पई त पोइ महशर खां तिखी आहे। हालांकि सफ़ाई सां हिकिड़ो कलाक उन पार्क में वेंदा हुआसीं। असां सामान खणी विया, उतां असांजी कैबिन खणी विया, सामान वग़ैरह खणी विया, पर असां हिमत न हारी। असां भोसन हाउस जी गेटीअ में 250 माण्हू खे रोज़ खाधो खारायूं पिया। उहा ई मानी असांजी हले पई। जेकॾहिं हिमत हारे विया हुआ त बाबा प्रेमिसिस कान्हे, असांखां बाग खसिजी वियो आहे, बसि हाणे ख़ैरु आहे, न मानी हलाईसीं। हमेशह इहा ई कोशिशि कई आहे त लाड़काणे खे हिकिड़ो समाजी प्लेटफॉर्म ॾिनो वञे। उहो प्लेटफॉर्म ॾिनो वञे जेको असांजी दिलि जी ॻाल्हि खे सम्झी सघे, असांजे आवाज़ खे सम्झी सघे। उहो आवाज़ जेको सालनि खां वठी सच पुछो त जेकॾहिं असां ख़ुशहाल जेके बि आहियूं फैमिलीज़, उहे त पंहिंजा मसइला हल करे थी वञनि, पर उहे घर बि मूं ॾिठा जिन जे घरनि में असांजो ई गंदो पाणी लुड़े पियो ऐं हू बचा हुननि जा मानी पिया खाइनि। ॾोहारियुनि खे सज़ा ॾे न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो। मां हिकिड़ो शेर पढ़ण पहिरीं थियो आहे, अकल मुंहिंजो दीन, अकल मुंहिंजो दीन, मोहब्बत उनजी पीर, यकीन मुंहिंजो साह, एतमाद मुंहिंजो ख़ज़ानो, इल्मु मुंहिंजो हथियार, सब्र मुंहिंजी चादर, मिसकीनी मुंहिंजो फ़ख़्रु।
माना शहर सां कदम त अदाजन सभु ॻाल्हियूं करे विया मुशावरती काउंसिल जे लाइ या हुन जे लाइ ख़ासि तौर ते हिननि जेको ॻाल्हि कई आहे लाड़काणे जे लाइ जेको साह से बाणो आहे हाणे चवंदासीं धूड़ जो धाणो 72 साल इहो असां रोऊं था हिकिड़ो कयूं था अधो मोह अधी ॻाई असां ओड़े जा ओड़ा हितां निकिरंदासीं वरी उहे ॻाल्हियूं छुटियूं इहे किसा छुटिया न कंहिंखे टाइम आहे न कंहिंखे वक़्तु आहे न कंहिंखे लिखण जी ॻाल्हि आहे जेकॾहिं इन लाइ अर्ज़ु कजे थो जेकॾहिं तव्हां इन शइ खे को अमली जामो पाइणु चाहियो मां ॿुधो बि ॾिठो बि शाहिद अमड़े साहब खे सलाम थो कयां जहिड़ो खुलियूं ॻाल्हियूं करे ऐं असां सभिनी जा दिलि जीते वरिता ठाहियो कमेटी जेको सो त हिन कमेटी सां गॾु पाण वञी उहे दरख़्वास्तूं खणी DC ॾे वञनि SSP ॾे वञनि या जेके बि मुतलका ऑफिसर आहिनि उन्हनि सां मिलनि पर इन खां वधीक जेका असां मुंहिंजे ख़्याल में इहो आहे त हे वाहिद हिकिड़ो मोबाइल आहे फेसबुक ते जेके बि शहर जूं ख़ामियूं आहिनि उहे सभु उन में ज़ाहिर कयूं वञनि इहे थींदियूं रहंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि तां हर को पंहिंजे महलनि मां कुंड कुछ मां पंहिंजो आवाज़ु उथारे रहियो आहे जेके बि उते मसइला दरपेश थियनि था पर जेके हीअ जेके गॾियल ताक़त जेकी जो थी रही आहे इहो अञा वधीक सगारी थींदी हिकिड़ो आवाज़ु हिकिड़ो हूंदो आहे पर जॾहिं असां सभु आवाज़ गॾिजी उन प्लेटफॉर्म ते असां ईंदासीं त उहा हिकिड़ो ताक़तवर थींदो ऐं आला इक़्तिदार ते असांजो उहो सुठे नमूने ॿुधो वेंदो छो त असां आहियूं हिकला बाबा मां ईअं कयोसीं मां ईअं कयोसीं पर थियो कुझु कोन हाणे बि कुझु थींदो ई न ईअं न आहे असां हाणे वॾा थी विया आहियूं तालीम याफ़्ता आहियूं सम्झूं था शऊर आहे पर असांखे पाण पंहिंजे मतिलबु इतमाद कोन्हे ख़ुदि इतमादी कोन्हे साईं कंहिं ॻाल्हि कहिड़ी कई बाबा इंतिज़ामिया कमु नथी करे इंतिज़ामिया खे ताक़त ई कोन्हे कमु न करण जी असां में इतफ़ाक़ हुजे मां ख़बर आहे त लाड़काणे शहर जे चांडका पुल वारे इलाइक़े में क़ाइमु प्राइवेट अस्पताल में